अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा नज़र अचूं था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, सकरन का राजकुमार ओड जी रिपोर्ट मूजिब अवामी ताकत ऑर्गेनाइजेशन पारा करप्शन मिटायो, नवाबशा बचायो रैली कढी वई। आमिर लाखो, मुमताज रिंद, शफीक लाखो जी अगवाणी में नवाबशा 0 पॉइंट खां काज़ी सरफराज चौक सकरन ताईं एहतजाजी रैली कढी वई। इन मौके ते अगवान ॻाल्हाईंदे चयो त नवाबशा में ज़हरीलो पानी, ड्रेनेज सिस्टम नाकारा, अस्पताल में सहूलियतनि जी खोट, 1200 खां वधीक स्कूल बंद पियल आहिनि। ज़िले जे तालकन सकरन, काज़ी अहमद दड़ो समेत ॿियनि इलाक़नि में बुनियादी सहूलियतूं न आहिनि, पर हुक्मरान रुगो करप्शन करण में पूरा आहिनि। चूंडियल नुमाइंदड़ समेत ब्यूरोक्रेट पिण करप्शन में मुलविस आहिनि। पाकिस्तान जा करप्शन जे खात्मे वारा इदारा पिण थींदड़ करप्शन खिलाफ़ कदम नथा खणनि। हिननि मुतालबो कंदे चयो त सूबाई वफ़ाक़ी फंडनि ऐं बलदियाती एजुकेशन, हेल्थ, अपग्रेडेशन, रेवेन्यू, ट्रेज़री, डिप्टी कमिश्नर फंड, लाइफ स्ट्राइक जी फंडनि जी मुकमल तौर ऑडिट कराए वञे ऐं बुनियादी मसइलनि खे हल कयो वञे।